अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। हिन महिल आऊं मौजू तव्हांखे हिन महिल जेको ॿुधाइण थो चाहियां उहो आहे वांदो वक़्तु न विञाइजे। इन्हीअ ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जवानी ते चढ़ी बि जवानी हूंदे बि को कमुकार न कंदा आहिनि। सिर्फ़ु 2-3 लफ़्ज़ पढ़ी आया, उन पढ़ण जे करे बि गुरूर ऐं वॾाई कनि त या त नौकिरी मिले वरना कमुकार ई कोन कंदुसि। नौकिरी मिले, नौकिरी अचे किथां, मिले कीअं? पोइ उहो फज़ूल पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहे थो, को कमुकार नथो करे, कमुकार करण लाइ बि आर महसूस थो करे ऐं चए थो नौकिरी खां सवाइ मां कोन न कंदुसि, मज़दूरी बि न कंदुसि, न पंहिंजो कारोबार खोलींदुसि। हे कारोबार नंढे पैमाने ते कारोबार, हेतिरा लख हुजनि जिन सां मां वञी कारोबार कयां, पर ईअं न आहे। तव्हां नंढिड़े पैमाने ते कारोबार कयो, थोरे पैमाने ते, उहो जेकॾहिं उहो वञी हटली वञी हट थींदो आहे। पर जेकॾहिं तव्हां करोड़ रुपया लखें रुपया खणी वञी को कारोबार कयो, पर जेकॾहिं तव्हांजो उन ते मन नथो लॻे, तजुर्बो बि कोन्हे, उन खे हलाइण जी सलाहियत बि कोन्हे, उहो दुकान कंहिं असां ॾिठासीं वीरान थी विया। दोस्तों, जेकॾहिं दुकान खोलण जेतिरो बि तव्हांखे सलाहियत ऐं सघ ऐं ताक़त माली लेवल सां कोन्हे त हथ ते बि खणी का शइ खपायो त बि तव्हां करे सघो था। उन में मां पढ़ियल ऐं अनपढ़ियल खे बि चवंदुसि। अनपढ़ियल बि नौजवान के आहिनि जेके ॿनी ॿारे जो बि कमु नथा कनि, न खेती ॿाड़ी जो, जीअं नौजवान थी बसि फज़ूल पोइ घर में वेही था रहनि। पोइ ॼण चओ त अबे अम्मा ते ॿार वज़न वांदा वेठा हूंदा। पर मां उन्हनि सभिनि खे चवणु चाहियां थो त को बि हथ ते बि खणी को शइ खपायो, छो जो होलसेल जा रेट ॿिया हूंदा आहिनि, रिटेल जा रेट ॿिया हूंदा आहिनि। काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जिन में अध ते अधु फ़ाइदो हूंदो आहे। तव्हां ॿधे जे लेवल सां ख़रीद कंदव तव्हांखे उहो रियायती मिलंदो। हिकिड़ो मां तव्हांजे ॾाढो हिन महिल दलील ॾींदुसि। हफ़्तो खनि थियो आहे मूंखे हैदराबाद मां परते मीरपुर ख़ासि वञिणो हुयो कंहिं कम सां। उते मीरपुर ख़ासि में जॾहिं मां लथुसि त हथ ते टोपियूं पियो खपाए खणी, त हिकिड़ी टोपी मूंखे वणी वियो। मूं चयो घणो? हुन चयो 250 रुपया। मूं चयो भाई रियायत कर, चई चाचा भला जेको वणे सो ॾे। त मूं पंहिंजे तरफ़ों हुनखे 150 चयो, हुन 150 में मूंखे ॾिनो। ही टोप आहे, ही टोपी आहे, हे 150 में ॾिनई। जॾहिं ही मां पाए जॾहिं हैदराबाद पहुतुसि त हैदराबाद में मुंहिंजा राज जा माण्हू उहे उते हथ ते खणी टोपियूं खपाइनि था ऐं उन्हीअ मूंखे पातल ॾिसी मूंखे चए त ही टोपी घणे वठी आयो आहीं? मूं चयो इहो 150 ते। त हुन चयो त ही असांखे 70 रुपए में मिलंदो आहे, होलसेल में ही 70 रुपए में मिलंदो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त ही टोपी जेकॾहिं उते 70 रुपए में मिले त कंहिंखे तव्हां जेतिरो बि रेट चओ, नेठि हू को रेट चवंदो त पोइ केतिरो नफ़ो थियो तव्हांखे, तव्हांजे आॾो आहे। सो इन्हीअ लेवल सां पोइ मूं हू मुंहिंजे राज जा आहिनि। मां वरी हुननि खे उते जेकॾहिं टोप चवां टोपी ॾियो त हो मूंखां पैसा न वठंदा, इहो ई हिजाब थींदो आहे। पोइ मूं होॾे जो मीरपुर ख़ासि वियुसि त उते जो मूंखे टोपी, त उते मूं वरी हुन खां वरितो। हुननि खां मां रेट बि न पियो, छो जो माना वठो हुननि खां असां हिजाब कंदा आहियूं त हू वरी ॾेई छॾींदा आहिनि। तंहिं करे असां हुननि खां न घुरंदा आहियूं त भाई टोप इहा मूंखे खपे, जो खपण जो चवंदुसि हो पैसा न वठंदा। पर इहे रेट तॾहिं आउट थियो जॾहिं मां होॾों मीरपुर ख़ासि मां हीअ टोपी वठी जॾहिं आयुसि त हुननि मूंखे चयो 70 रुपए में आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे त माना वांदो वेहण तमामु नुक़सानकार आहे। तंहिं करे मां हिकिड़े हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधाइणु चाहींदुसि। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि सां गॾु रस्तो ॾेई वञे पियो। वांदो माण्हू त जिथे किथे पधरो हूंदो आहे ऐं वांदो माण्हू ज़ाहिर हूंदो आहे। त हिकिड़ो वांदो माण्हू वेठो हुजे ॻोठ जो, साईं जन हीअं गुज़रिया, साईं जन उन्हनि जे मथां सलाम न वरायो। अॻिते हलिया,
साहबन पुछा कि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो रस्ते ते जेको हमरा वेठो उन ते तव्हां सलाम कोन वरायो। पाण फरमायो त इहो वांदो माण्हू हुयो, इन ते सलाम मां कीअं वरायां। ठीकु आहे, साहबन बस कई, चुप रहिया, या बि ॻाल्हि मिली। अॻिते बि अञा सफ़र जारी हुयो, अॻिते वञनि था, हिकिड़ो ॿियो बि वांदो माण्हू वेठो आहे, पर उहो माना काठी खणी ऐं ज़मीन खे खोटरे पियो। जीअं को फ़िकुर में, कंहिं ॻाल्हि में, कंहिं चिंता में, कंहिं माना ख़्याल में माण्हू पोइ बहराल में ईअं वेही पोइ ज़मीन खे को खोटींदा आहिनि, ईअं काठी सां ज़मीन पियो थो खोटरे। त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुज़र थियो त उन ते सलाम वरायूं ऐं हुन सलाम जो जवाबु ॾिनो। जॾहिं अॻिते हलिया त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबन वरी अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन माण्हू खे तव्हां सलाम कयो, इहो बि वांदो हुयो, ऐं हू वांदो हुयो त उन खे तव्हां सलाम न कयो ऐं हिन ते सलाम कयो। पाण या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो कम सां हुयो। साहबनि चयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ी का ॻाल्हि त असांखे ॾिसण में न आई। पाण फरमायो त जेको इहो काठी खणी ऐं ज़मीन खे खोटरे पियो, इहो बि कम सां हो, कंहिं फ़िकुर सां पंहिंजो ज़हन, कंहिं कम जे चिंता सां, कंहिं ख़्याल सां पंहिंजे ज़हन खे वेराए पियो ऐं इहो ज़मीन खे जेको खोटरे पियो, काठीअ सां खोटरे पियो, काठीअ सां खोटरे पियो, त इहो बि कमु हुयुसि। त माना या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांदे खां नबी बि बेज़ार आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर जेकॾहिं तव्हां थोरो घणो कमु कहिड़ो बि कंदव त उहो तव्हांजे लाइ भलाई आहे, तव्हांजे ख़ानदान लाइ बि। ऐं वांदो माण्हू कंहिंखे न वणंदो आहे, वांदे माण्हू खां अलाह बि बेज़ार आहे। या रसूलल्लाह बेज़ार, जंहिंखां या रसूलल्लाह बेज़ार आहे त उन खां अलाह बि बेज़ार आहे। हिकिड़ो अञा मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो ग़रीब हुयो, उहो कमकार न कंदो हुयो ऐं उन खे बीमारी थी पई ऐं बुकीअ में पथरी हुयुसि। उन जी माना कंहिं फ़क़ीर मदद कई ऐं उन माण्हू, छो जो अलाह जे राह में ॾिबो आहे त उहो ॿुधाइबो न आहे, कंहिं फ़क़ीर उन जो माना मदद कई, उन जो ऑपरेशन करायूं ऐं उन ऑपरेशन खां पोइ हुनखे माना चाक चङो भलो थी आयो। वरी हुनखे चयूं त भाउ तव्हां कमकार कयो या हीउ कारोबार कयो या हू कयो। हो वांदो रहंदो हुयो इहो ई माण्हू, पर ग़रीब हुयो मगर वांदो रहंदो हुयो। पोइ हू माण्हू चए त हिनखे जीअं सिध राह ॾसियां त को न को कारोबार करे, को न को धंधड़ो करे या को करे त पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं मां बि हुनजी कुझु सहायता कयां थो। ऐं उन लेवल सां हुनखे ॻाल्हि सुठी न वणंदी हुई। पोइ वरी ॿियनि खे बि चवे त भाई इहे माण्हू ग़रीब आहे, इहो छोकिरो ग़रीब आहे, इन खे इन जो पीउ बि ग़रीब आहे, इन जी कुझु सहायता कयो। मगर हीउ जॾहिं महिल अचे हुनखे 2 रुपया ॾिए त पंहिंजे ॾेई ऐं पोइ चवेसि तूं कारोबार कर या को धंधड़ो कर, त उहा ॻाल्हि हुनखे नामुनासिब पियो लॻे, उन खे पंहिंजो माना मुखालिफ़ पियो सम्झे त हीउ मुंहिंजो मुखालिफ़ आहे, हीउ मूंखे कम जो छो थो चए। हीअ ॻाल्हियूं थोरियूं करियूं आहिनि, पर मां तव्हांखे चवां त पंहिंजे वजूद मां हीअ जवानी में जॾहिं तव्हां चढ़िया आहियो, हिन वजूद मां कमु वठो, हिन खे इस्तेमालु कयो। किथे न किथे इस्तेमालु कयो, मज़ूरी ते इस्तेमालु कयोसि, कंहिं जॉब में वञो जो किथे नथो मिले त पंहिंजे लेवल सां का शइ करे, माना को पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिशि कजे। हूअं मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं ॿिए कंहिंखां को शइ थोराए थो वठी ऐं पंहिंजे माना कंहिं कारोबार शुरू कयो त सदाईं उन जे नज़रुनि में झुकियल रहंदो। पर तव्हां पंहिंजी महिनत कयो, पाण पतोड़ियो, पाण पंहिंजे पेरनि ते बीही ॾसियो, थोरा पैसा हुजनि तब त बहितर आहे तव्हां उहो कहिड़ो बि कारोबार कयो, कारोबार वधंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कारोबार वधीक आहे, नौकिरी खां वधीक कारोबार आहे। नौकरी में ॿिए कंहिंजे ज़ेर थियणो थो पए, हराम जो रिश्वत वठणो थो पए, करप्शन करणो थो पए, पर जेके हिलाल वारी रोज़ी में तव्हां सही नमूने सां कारोबार कंदव ऐं माना सही नमूने सां उन खे वापार खे हलाईंदव। या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ईमानदार वापारी जन्नत में वेंदो, तव्हांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा बि खुली पवंदा। ऐं माण्हुनि में बि तव्हां उहो जेके तव्हां जूं जेकॾहिं शादियूं रंडियल आहिनि त तव्हां कारोबारी थींदो त उहे माण्हू तव्हांखे ऑफर ॾींदा, चवंदा हीउ छोकिरो, हीउ नौजवान, हीउ माना सुठो आहे, हिनखे आऊं पंहिंजी न्याणी ॾियां, मुंहिंजी न्याणी हिते सुखी सताबी थींदी। ऐं उन लेवल सां ऐं सॼो माना जेके बि परेशानियूं आहिनि उहे दूरि थी वेंदियूं ऐं उहे ख़ुशहाली जा रस्ता तव्हांजे आॾो खुली हमवार थींदा। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।